नाज़रीन, जामशोर वेझो ॿिनि सुस्किन ऐं ख़ानगी स्कूल जे कोस्टर विच में टक्कर थी पियो आहे। हादसे में 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इरफान बुरफ़त। जी इरफान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, जामशोरो लॻे पेटारो लिंक रोड आहे, उन ते जामशोरे शहर खां जेको आहे पेटारो तरफ़ हिकु सुज़ुकी वञी रही है। साम्हूं खां जेको आहे हिकिड़ी ख़ानगी स्कूल बस जी कोस्टर अची रही, जंहिंमें आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जेको राजड़ ॻोठ वटि हादसो पेश आयो आहे। जंहिंमें ॿुधायो पियो वञे त हुन हादसे में हिकु औरत आहे नसीमा मला, ऐं जेको आहे हिकु सुज़ुकी ड्राइवर आहे रियाद अहमद ख़ासकेरी, जेको आहे उहो थॾे ते पहुती आहे। जॾहिं त 16 जे लॻभॻि जेको आहे मासूम ॿार स्कूली ॿारनि समेत ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि, जिन खे लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त हादसे जो शिकार गाॾियूं जेको आहे उते तक़रीबन 1 कलाक ताईं जेको आहे पाण में लॻियूं रहियूं। उन खां पोइ जेको आहे उते जायवार ते जेको आहे रेस्क्यू टीम पहुती, ऐं जेको आहे ज़ख़्मी थियल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त हींअर जेको आख़िरी इतलान ताईं जेको ॿुधायो पियो वञे त इहे जेको आहे हिकु औरत हिकु मर्द फौत थियो आहे। तक़रीबन 16 जे लॻभॻि मासूम ॿारनि समेत सुज़ुकी में सवार जेके कुझु मुसाफ़िर पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। जी इरफान, महिरबानी जी।